अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद तव्हां सब ठीक ऐं खैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु असां तव्हांखे शमन अली मीराल साहब जो यादगार एल्बम ॿुधाईंदासीं जेको जग मशहूर ऐं तमामु घणो मक़बूल वियो हो। दोस्तों हिन एल्बम तमामु घणी मक़बूलियत माणी हुई। दोस्तों हीअ एल्बम ॿुधूं था। दोस्तों हिन एल्बम जो 8 नंबर कलाम आहे, जंहिं कलाम जा बोल आहिनि मां त वरी बि माण्हू आहियां। दोस्तों हिन कलाम जो शाइर आहे कासिर नवाज़। दोस्तों मां उम्मीद थो कयां त हिन एल्बम जा कलाम तव्हांखे तमामु घणा पसंदि आया हूंदा। अगरि हीअ एल्बम तव्हांखे पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो, कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो ऐं दोस्तनि खे शेयर करणु न विसारींदा। दोस्तों हीअ कलाम ॿुधूं था। सूरन वारन खां पुछो, पेशकेश सिंधी म्यूज़िक स्टेशन। सूरन वारन खां पुछो वञी सूरन जो अहवाल। जुदाईअ जी हिक घड़ी आजन ले पूरो साल। हूंदा कासिर कीअं खुशहाल, जन खे सजण सूर ॾेई विया। मां त वरी बि माण्हू आहियां, पत्थर बि पाणी थी पए। मां त वरी बि माण्हू आहियां, पत्थर भी पानी थी पे। मुँह आगे जे सूरस है, मुँह आगे जे सूरस है, कोन थो तोखे क्या सोचे। मां त वरी भी माण्हू आहियां, पत्थर भी पानी थी पे। मुँह आगे जे सूरस है, छो नथो तोखे क्या सोचे, छो नथो तोखे क्या सोचे। आहुन ते भी पाबंदिया, बाहुन ते भी पाबंदिया। आहुन ते भी पाबंदिया, बाहुन ते भी पाबंदिया। माण्हू आख़िर काॾे वञे, मुँह अॻे जे सूरस है, छो नथो तोखे क्या सोचे। मां त वरी बि माण्हू आहियां, पत्थर भी पाणी थी पे। मुँह अॻे जे सूरस है, मुँह अॻे जे सूरस है, छो नथो तोखे क्या सोचे। रोइण ते मजबूर करे थो, रोआ थो त रोइण न ॾे थो। रोइण ते मजबूर करे थो, रोआ थो त रोइण न ॾे थो। एॾो बि ज़ालिम छा थो थिए, छो नथो तोखे क्या सोचे, छो नथो तोखे क्या सोचे। मां त वरी बि माण्हू आहियां,
पत्थर भी पानी थी पे मुँह आगे जे सूरत है मुँह आगे जे सूरत है छोन तो के क्या सोचे कासर नवाज शाह जहनब मेरा ही ना है का ताकत कासर नवाज शाह जहनब मेरा ही ना है का ताकत यो त पाण के मार छदे मुँह आगे जे सूरस है मुँह आगे जे सूरस है मातवरी भी माहूँ आया पत्थर भी पानी थी पे मुँह आगे जे सूरस है मुँह आगे जे सूरस है छोन तो के क्या सोचे मातवरी भी मानूँ आया पत्थर भी पानी थी पे मुँह आगे जे सूरस है छोन तो के क्या सोचे छोन तो के क्या सोचे दोस्तों मां उम्मीद कयां थो त ही एल्बम ही कलाम तव्हांखे तमामु घणा पसंदि आया हूंदा। अगरि ही एल्बम ही कलाम तव्हांखे पसंदि अचनि त दोस्तनि ॾे शेयर कजो, वीडियो असांजी खे लाइक कजो, कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। दोस्तों असांजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। पंहिंजे भाउ नेक मोहम्मद सिंधी म्यूज़िक स्टेशन खे इजाज़त ॾींदा। ज़िंदगी रही त इंशा अल्लाह ताला अॻे वीडियो में गॾु।